अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है तव्हां ख़ुशि आबाद हूंदो। अॼु कंदासीं कुझु तव्हां सां दिलि जो राज़ बयान। इंतज़ार मौत जीअं हूंदो आहे, इंतज़ार मौत जीअं हूंदो आहे, पर छा चवंदा आहिनि, जेकॾहिं हिकु इंसान ते नज़र रुकिजी वञे, जेकॾहिं हिकु इंसान ते नज़र रुकिजी वञे त डिॼी वञिजे, छाकाणि त जेकॾहिं उहो इंसान अखियुनि खां परे थी वेंदो आहे, अलाह त अखियुनि जो नूर ख़तमु थी वेंदो। बसि हाणे छा थींदो, ओ साईं, पहिरियां सोचणु खपे हा हर दिलि, पहिरियां सोचणु खपे हा, पर दिलि चरी ही न सम्झी सघी। काश जेकॾहिं मोहबत न कयूं हा त अॼु उदास न थियूं हा। काश जेकॾहिं मोहबत न कयूं हा अॼु उदास न थियूं हा। हिकु नंढड़ी ग़लती सॼी ज़िंदगी अधूरी करे वई। हिकु नंढड़ी ग़लती सॼी ज़िंदगी अधूरी करे वई। दिलि जा अरमान लुड़ी विया, सभु हसरतूं रहिजी वियूं। हाणे छा कजे, छो जो इंतज़ार आहे महबूब साईं जो। पर चवणी में चवंदा आहिनि, छा जो इंतज़ार, छा जी मोहबत, ही पल भर जी मोहबत अंदरि झेरे छॾंदी आहे। ऐं उहे यादूं, उहे हसरतूं, उहे मोहबतूं, उहे इंतज़ार ॾाढा ज़रूरी आहिनि। हिन बेदर्द दुनिया में